अस्सलाम वालेकुम। आई होप तो सब ठीक हूंदा। पोर्ट्रेट मुंहिंजो जेको आहे उहो काफ़ी अॼु मूं करे छॾियो आहे। हिन में कंप्लीट। So this is my small studio. अच्छा मौसम ॾाढो ज़बरदस्त आहे, ॿाहिरि बारिश थिए पई। हे बि शो यू ॾिसो सभी कहिड़ी ज़बरदस्त बारिश आहे। जाम अरसे खां पोइ पहिरीं बारिश आहे। ॾाढी ॾाढी ज़बरदस्त बारिश पई थिए, मतिलबु ॾाढी तेज़ आहे। वालेकुम अस्सलाम। कंहिंखे मुंहिंजो पोर्ट्रेट ॾिठो अॼु अलण फ़कीर वारो? ऐं तव्हां वटि बारिश थिए पई या न पई थिए? मींहं जी मुंद त आहे, पर बारिश जेका आहे, मींहुं जेको आहे उहो किथे किथे थिए पियो, मूंखे ज़रूरु ॿुधायो। अदा हे कराची में थिए पई, कराची में ज़बरदस्त बारिश थिए पई। या कराची में थिए पई, तमामु ज़बरदस्त वेदर आहे, बारिश ॾाढी ज़बरदस्त थिए पई। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां मतिलबु किथां किथां ॾिसो पिया मूंखे, बारिश जेका आहे तव्हां वटि थिए पई या न पई थिए? मींहुं वसे पियो या न पियो वसे? हिते त ज़बरदस्त वेदर आहे। मौला अली मदद अदा। जंहिं वटि न पई थिए न बारिश, उहो सभु कराची अचो।